वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची मलिर ख़ुर्शीद गवर्नमेंट कॉलेज जे सोशल डेवलपमेंट अथॉरिटी सां तालुक़ु रखंदड़ शागिर्दाणियुनि जो मेमण ॻोठ में सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे मुख़्तलिफ़ प्रोजेक्टनि जो दौरो इंतज़ामिया जो जाइज़ो वरितो वियो। उन सिलसिले में SDO जे मातहत हलंदड़ स्कूल, इस्पताल, लाइब्रेरी, कंप्यूटर सेंटर, सलाई सेंटर जो वफ़द दौरो करे ॿारनि सां पिणु मुलाक़ातूं कयूं वयूं। दौरे जे मौक़े ते SDO सदर मोहम्मद रमज़ान मेमण, जॉइंट सेक्रेटरी असलम मेमण, सोहेल जाफ़र मेमण खेनि सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइज़ेशन जे प्रोजेक्टनि जे हवाले सां तफ़सीली आगाही ॾिनी वई। नौजवान शागिर्दाणियुनि समेत तंज़ीम जे कमनि खे साराहींदे चयो त मेमण ॻोठ अची ॾाढी ख़ुशी थी आहे। अक्सर समाजी तंज़ीमूं सिर्फ़ फंड हासिल करण लाइ दफ़्तर खोले वेठा हूंदियूं आहिनि, पर SDO जो अमली किरदारु हलंदड़ प्रोजेक्ट खे ॾिसी तमामु ख़ुशी थी आहे। हिते सिर्फ़ तालीम न पर तालीम सां गॾोगॾु हुनुर ऐं ॾिनो वञे थो, जेको मौजूदा दौर जी अहम ज़रूरत आहे, जॾहिं त इस्पतालनि में आम तौर ते पिणु बहितरीनु इलाजु कयो वेंदो आहे।